हामिदन व मुसल्लियन व मुसल्लिमन अम्मा बाद। हमेशा खां वठी करे असातिज़ा जो मुअल्लिमीन जो इहो तरीक़ो रहियो आहे त उहे तुल्लाब इल्म खे जेके इल्म जा तालिब हूंदा आहिनि, हर आलिम हमेशा पंहिंजे ज़हन में पाण खे तालिब इल्म सम्झंदो आहे। जंहिं ॾींहं खां वठी करे उन पाण खे आलिम सम्झणु शुरू कयो, सम्झो त उन ॾींहुं उनजो आख़िरी ॾींहुं आहे इल्म जे मैदान में। इल्म जे मैदान में कामयाब उहो ई तालिब इल्म आहे या बाल्फाज़ दीगर आलिम उहो ई कामयाब आहे जंहिंखे तलब इल्म हमेशा हुजे। तुलबुल इल्म मिनल महदी इलल लहदी जे मशहूर आहे हिकिड़ी चवणी आहे, इंगे खां वठी करे क़बर ताईं महद ताईं इल्म पिरायो। त हमेशा खां वठी करे उस्तादनि जो इहो तरीक़ो रहियो आहे या आलिमनि जो त इहो तुलाब खे नसीहत कंदा आहिनि तो कहिड़ियूं शयूं असीं अपनायूं, चाहे हिफ़्ज़ आहे त उहो बि हिकिड़ी तालीम आहे, ऐं दर्स निज़ामिया या उलूम शरइया आहिनि, अक़लिया आहिनि, नक़लिया आहिनि। उन्हनि में हिकिड़ा अहिड़ा उलूम आहिनि जिनखे चवंदा आहियूं आलिया, हिकिड़ा अहिड़ा आहिनि जिनखे चवंदा आहियूं आलिया। हमज़े सां जेके उलूम आहिनि उहे छो त ॿियनि इल्मनि खे हासिल करण जो आलो आहिनि, इन जे करे उनखे आलिया चइबो आहे। या अरबी इल्मनि में इल्मु सर्फ़ आहे, इहो आलो आहे। इल्मु नहव आहे, बलागत में मानी बयान बदी आहे। अहिड़े हिसाब सां मंतिक़ आहे त मंतिक़ बि हिकिड़ो आलो इल्मु आहे, उलूम आलिया में आहे, जेको फ़लसफ़े या इल्म कलाम खे सम्झण जे लाइ मुमिद ऐं मददगार आहे। तुलाब खे नसीहत त हर दौर में उलमा घणियूं कयूं आहिनि, पर हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह तालिबनि इल्मनि जे लाइ जेके नसीहतूं सुदासियत शाफ़ी जे नाले सां उस्ताद पंहिंजे शागिर्दनि खे ॿुधाईंदा आहिनि त ही शयूं जॾहिं तालिब इल्म में हूंदियूं त उहो बाक़ाइदे आलिम थी सघे थो। जेकर इहे शयूं आहिनि त उहो आलिमनि जी लिस्ट में अची सघे थो। पाण फरमायूं त पहिरियों ज़काउन, उहो ज़की हुजे। ज़की यानी असां पढ़ाईंदा आहियूं त इंसाननि जा जेके ज़हन आहिनि, अज़हानुन नास टे क़िस्म आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि अज़कियाउन नास, हिकिड़ा हूंदा आहिनि अवसातुन नास, हिकिड़ा हूंदा आहिनि अग़बियाउन नास। अज़कियाउन नास उहे हूंदा आहिनि जंहिंजे लाइ हर शइ बदीही आहे, यानी उन्हनि खे कंहिं बि शइ जी तारीफ़ जी ज़रूरत कोन पवंदी आहे। जेका शइ तव्हां ॿुधाईंदा वेंदो शागिर्दनि में उहे शयूं ॿुधंदा वेंदा ऐं सम्झंदा वेंदा। ऐं ॿियो जेको दर्जो आहे उहो आहे अवसातुन नास जो, यानी जेको शागिर्द आहे उनजो ज़हन हूंदो मुतवसत, जंहिंजे लाइ हर शइ बदीही कान्हे। कुझु शयूं बदीही आहिनि, कुझु शयूं नज़री आहिनि। मतिलबु इहो त हर शइ उनखे पाण ई कान ईंदी, उस्ताद पढ़ाईंदो वञे उनखे अची वञे, पर पोइ वरी उस्ताद खे थोरी महिनत करणी पवंदी, उनखे ॿुधाइणो पवंदो त हीअ शइ हीअं आहे। टियों जेको ज़हन आहे उहो हूंदो आहे अग़बियाउन नास जो, जंहिंजे लाइ हर शइ नज़री आहिनि। मंतिक़ी इस्तिलाह नज़री, जंहिंजे लाइ हर शयूं नज़री आहिनि, यानी उनखे हर शइ सम्झाइणी पवंदी। त इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो वॾो आलिम उहो थी सघे थो जेको ज़काउन में अचे, जेको ज़की हुजे, होशियारु हुजे, जेको उनखे पढ़ाइजे पढ़ी वञे। अच्छा, वरी फरमायो हिर्सुन, उनखे वरी इल्मु हासिल करण जो हिर्स हुजे। ईअं न हाणे इल्मु हासिल करण जो शौक़ीन हिर्स हुजेसि, जीअं माल जो हिर्स हूंदो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मनहूमान ला यशबआनी, ॿ हरीस कॾहिं कोन ड्रापंदा। मनहूमुन फिल इल्मी, हिकिड़ो जेको इल्म जो हरीस हूंदो, इल्मु हासिल कई, मिसाल तौरु इल्मु सर्फ़ पढ़ी, हाणे शौक़ु थींदो त इल्मु नहव पढ़ा, वरी इल्मु नहव पढ़ी हाणे शौक़ु थींदो न इल्म मंतिक़ पढ़ा, वरी इल्म मंतिक़ पढ़ंदो चवंदो न इल्म फ़िक़्ह बि पढ़ा, वरी जॾहिं इल्म फ़िक़्ह पढ़ंदो चवंदो न इल्म उसूल फ़िक़्ह बि पढ़ा। त उनजो हिर्स ॾींहों ॾींहुं वधंदो वेंदो। उलूम खुटी वेंदा पर हरीस माण्हू जो हिर्स न खुटंदो। पाण करीमन फरमायो मनहूमान ला यशबआनी, ॿ हरीस कोन ड्रापंदा, इल्म जो हरीस, ॿियो माल जो हरीस। त इमाम शाफ़ी फरमायो त ॿी शइ आहे हिर्स हुजेसि, इल्मु हासिल करण जे लाइ हमेशा तड़प हुजेसि। टियों फरमायो ज़काउन हिर्सुन इज्तिहादुन, इज्तिहादुन माना कोशिशि करे। ईअं न उस्ताद अचे वेह त पोइ पाण अची वेह ऐं हुन ख़बर आहे क्लास लॻंदो, साईं ईंदो पढ़ाईंदो, पोइ अची वेह त पोइ त फ़ाइदो कोन्हे। इज्तिहाद जो मतिलबु इहो आहे त शागिर्द लॻो रहे, शागिर्द लॻो रहे, महिनत में लॻो रहे। साईं वॾनि जे बारे में मौलवी ग़ुलाम अब्बास जो कराची वारो हुन लिखियो, जॾहिं ग़ुलाम हाजी ग़ुलाम हैदर जो पुटु मदरसो जी तालिब इल्म थींदा, जॾहिं ट्रिपरी जो टाइम थींदो त ट्रिपरी टाइम खां पोइ असुर खां पोइ असीं ॾिसंदासीं त ॿिया तालिब इल्म घुमण वेंदा। पोइ साईं जे नाले लिखियो अथसि किताब में, साईं वेही त साईं शायदि फारसी पढ़नि पिया या इरशाद सुरभ या छा। असुर खां पोइ अची असां हिकिड़ो इहो तालिब इल्म ॾिठो जेको मस्जिद में वेही पढ़े पियो। इहो आहे इज्तिहाद। इज्तिहाद माना कोशिशि करणु। ज़काउन हिर्सुन इज्तिहादुन तूल ज़मान, तूल ज़मान जो मतिलबु इहो आहे त टाइम लॻंदो। ईअं कोन थींदो जो माण्हू 3 सालनि में अची, हाणे त माशाल्लाह शॉर्टकट सिस्टम थी वियो आहे, त हाणे 6-7 सालनि खां पोइ जेके तुलाब इल्म आहिनि दस्तार करण खां पोइ ईअं सम्झनि हाणे असीं आलिम थी वियासीं, ईअं कोन थींदो, वक़्तु लॻंदो। तूल ज़मान माना इल्म जे लाइ ज़मानो टिको खपे,
जंहिंखां बाद में उहो माण्हू आलिम बाक़ाइदा थी सघे थो। जी जी उस्ताद। उन खां बाद में आहे पाण फरमाए सोहबत उस्ताज़, सुभान उस्ताद जी जेका सोहबत आहे, जी छो त उस्ताद अहिड़े इल्म आहे त उनजी सोहबत में वेही माण्हू खे शौक़ु ईंदो। जी सही। असां ईअं ॾिठो आहे जेको पढ़ायो अथऊं 12-13 साल, उन्हनि में इहो असां तजुर्बो कयो आहे शागिर्द उस्ताद सां गॾु आहिनि त उन वक़्त में उनखे शौक़ु बि आहे, जी जी फ़क़ीह फ़िक़्ह जो बि शौक़ु आहे, जी। हदीस जो बि शौक़ु आहे, तफ़सीर जो बि शौक़ु आहे, जी। मंतिक़ जो बि शौक़ु आहे, सर्फ़ जो बि शौक़ु आहे, जी। जेके बि दर्स निज़ामी में मुरवज उलूम जो शौक़ु आहे। पर बाद में जंहिं वक़्त में वञनि था त उतां जी जेकी माहौल आहे या सोबत आहे जी सही। उहा उनखे ख़राबु थी करे छॾे। ख़राब थी। पोइ जेकॾहिं उते माहौल इल्मी कोन्हे, जी। इल्मी माहौल आहे कोन, माण्हू जाहिल आहिनि, उहो जाहिलनि जे माहौल में रहण जे करे जी। उन में उहो शौक़ु नथो रहे। जी। तंहिं करे चवंदा आहिनि त तसव्वुफ़ में बि इहो आहे त रब्ते शेख, जी। शेख सां माण्हू राब्ते में रहे, राब्ते में हूंदो त उन वारी ॻाल्हियूं जी। ईंदियूं। ऐं इल्म में बि ईअं अथव सोहबत उस्ताज़, जी। उस्ताद जी सोहबत हूंदी त माण्हू में इल्म जो शौक़ु रहंदो। जी। ऐं कई अहिड़ियूं मुग़लक़ात ॻाल्हियूं आहिनि जेके कई दफ़ा ख़ुदि असांखे कोन ईंदियूं त पोइ साईं वरनि खां पुछंदा जी। आहियूं हीउ मक़ाम कीअं जी। आहे। जो मतिलबु इहो आहे सोहबत आहे त बरकत आहे। जी जी अल बरकतु मां अकाबिरिकुम, वॾनि जो हुजणु तव्हांजे लाइ बरकत आहे। जी जी इल्मु ॾुखियो आहे, सवलो बि आहे, ॾुखियो बि आहे। ॾुखियो इन लिहाज़ सां त उलमा किराम वॾियूं महिनतूं करे अरकरीज़ूं करे असां लाइ लिखियो, ऐं उन्हनि जे हुसूल जो वॾे में वॾो ज़रियो आहे सोहबत उस्ताज़नि। जी। जीअं बुख़ारी शरीफ़ में हिकिड़ो असर मरवी आहे त इन्नमल इल्मु बित्तअल्लुमि, इल्मु आहे सिखण सां। जी। ईअं कोन थींदो कुतुब बीनी करे ऐं चवे त मां आलिम थी वियो आहे, त अहिड़े शख़्स खे असीं चवंदा आहियूं सूफ़ी। सूफ़ी जो मतिलबु इहो हूंदो आहे त सही फरमा पढ़ी सिखियो आहे कि उस्ताद जी सोहबत कान्हे। जी जी उस्ताद जी सोहबत हूंदी, किताबनि मां सिखंदो त किथे न किथे ग़लती करे विझंदो। जी। छो त किताबनि में त मुतफ़र्रक़ात आहिनि, ऐं फ़िक़्ह में त ख़ासि करे तव्हां ॾिसो त हिकिड़े हिकिड़े मसइले ते कई रिवायात आहिनि। जी जी पर जेकर उस्ताद जी सोहबत न हुजेसि त हुनखे कहिड़ी ख़बर त हीउ कोल राज आहे, हीउ कोल मरजू आहे, हीउ कोल मुफ्ताबिही आहे, हीउ कोल ग़ैर मुफ्ताबिही आहे। पर जेकॾहिं कंहिं उस्ताद जी सोहबत हूंदी त उहो सम्झंदो त हीउ जेको कोल आहे इहो फ़क़ीह हिकिड़े कंहिं मुज्तहिद जो या कंहिं फ़क़ीह जो आहे। पर उस्ताद जी सोहबत ॿुधाईंदसि त इहो कोल जेको आहे मरजू आहे, उहो कोल राज आहे, हीउ कोल ग़ैर मुफ्ताबिही आहे, इन ते फ़तवा कोन ॾिबी, हीउ कोल मुफ्ताबिही आहे। कई कोल अहिड़ा जेके पहिरें ज़माने में मुफ्ताबिही आहे, पर बाद में मुतअख़िरीन चयो त न ग़ैर मुफ्ताबिही आहे। तंहिं करे सोहबत उस्ताज़नि, उस्ताद जी सोहबत बि छा आहे ज़रूरी आहे। ये कुझु नसीहतूं आहिनि जिन मां तव्हां इहो सम्झो हूंदो त महिनत, हिर्स, कोशिश ऐं वक़्तु लॻंदो, तूल ज़माने, सोहबत उस्ताज़नि, इहे शयूं जॾहिं अची वेंदियूं न शागिर्द में त इंशाअल्लाह ताला उहो वक़्त जो रब्बानी आलिम बणिजी वेंदो। अहिड़े जे लाइ नबी साईं चयो आहे इन्नल उलमा वरसतुल अंबिया व इन्नल अंबिया लम युवरिसु दीनारन वला दिरहमन वलाकिन वरसुल इल्म औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाए सिर्फ़ इन्नमा कलमे हसरा, सिर्फ़ आलिम ई नबियनि जा वारिस आहिनि। नबियनि पंहिंजे वरसे में माल मिल्कियत ज़मीनूं कुझु कोन छॾियूं, इल्मु छॾियूं, आलिम हुननि जा वारिस आहिनि। पर ईअं न त सिर्फ़ु माना पटको ॿधी घुमे त आलिम आहे। आलिम तॾहिं थींदो जॾहिं इहे शयूं हूंदियूं जेको कोरस आहे उनखे इन तर्ज़ ऐं तरीक़े सां बाक़ाइदे पढ़े, कोशिश करे, महिनत करे, हिर्स हुजेसि, शौक़ु हुजेसि, उस्ताद जी सोहबत हुजे, ज़मानो वक़्तु लॻंदो, इंशाअल्लाह ताला वॾनि आलिमनि में शामिल थी वेंदो।